बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवां ॾिसी रहिया आहियो एसडीएन न्यूज़। अवां रोशन अली मलिक। ख़बर शामिल कंदा हलूं सकरड़ मां गुज़िरियल ॾींहुं सकरड़ लॻ ॻोठ मजीद कहिड़ो पागड़ी बिरादरी जे घरनि खे लॻल बाहि ऐं 3 माण्हुनि जे मरण खां पोइ जिते हाउ ॼाणींदड़ वाक़ियो थियो आहे त उते इंसानियत जे आला मिसाल पिणु साम्हूं आयो आहे। उन हवाले असांखे वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे सकरड़ मां सोहिल चांडियो। जी सोहिल। जी हाँ रोशन, जीअं त मुख़्तलिफ़ तंज़ीम इदारा शख़्सियतूं इंतज़ामिया पंहिंजे वसार संदन परगोल लही रही आहे। ख़ासि करे सकन शहरी इताद सकन शहबाज पैनल जे सदर ग़ुलाम क़ादिर चांडियो, हमदर्द जे बानी गुल मोहम्मद रिंद, यूनाइटेड फाउंडेशन जे नियाज़ लाशारी, हाजी इमाम अली उन्नड़, जूनियर एसी सलीम जतोई, मुख्तियार कार वसीम लाशारी, यूनाइटेड मेमण जमायत जे काज़ी जावेद वाक़े वारे हंधि पहुची कन मदद कई ऐं किन तफ़सील गॾु करे ऐलान कया। उन मौक़े ते ग़ुलाम क़ादिर चांडियो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असांजो असुलु मक़सदु ई ख़िदमत इंसानियत आहे। शहरी इताद ऐं में शहबाज़ प्लेटफार्म तां कामयाबु थी करे बि जज़्बो साॻियो रहंदो। उन करे उहिदनि ते बि हुजूं हा या आज़ादु हुजूं ख़िदमत ख़ल्क़ कंदा रहंदासीं। हिन चयो त सकन शहरी इताद सकन ॿीहर फ़ाल करण जो मक़सदु बि उहो आहे त जंहिं नियत सां इदारो जोड़ियो वियो आहे उहो लाभ बि मिली रहियो आहे। उन करे शहरी इताद खे सगारो करण लाइ शहबाज पैनल जोड़े चूंडियो विड़ी रहिया आहियूं। अॼु असां रोक रक़म ऐं राशन मुतासिर में विरायो आहे ऐं ॾुखोयल ख़ानदान सां अफ़सोस पिणु कयो आहे।